हरिओम सभिनी खे वेलकम। असांखे हींअर दादा मुरलीधर हिकिड़ी प्रार्थना ॿुधाईंदा ऐं उन खां पोइ असांजो जेको अॼु जो ज़ूम कॉल जो एजेंडा आहे उन जे हिसाब सां असीं हलंदासीं। त मोहन भाई तव्हां जेको फर्स्ट ऑफ ऑल वेलकम ऐं तव्हां पाण खे म्यूट करे छॾियो। मोहन भाई हाँ सही हाज़िर दादा। अचुब पेर भरे तुंहिंजो थो भाग भरे, दाता जो दरवा दया जो घरवा अञु तुंहिंजो भरे। अचुब पेर भरे तुंहिंजो थो भाग भरे, उथी हिम्मत कर अची सिफत घुर ॾींदड़ नाहे परे। अचुब पेर भरे दुनिया कारी ऊंदहि वारी हित पई जोत बरे। अचुब पेर भरे तुंहिंजो तो भाग वरे, कूड़ो कुटुंब थई अक जो अंब थई, कूड़ो कुटुंब थई अक जो अंब थई, चख जाए चुंब भरे। अचुब पेर भरे तुंहिंजो तो भाग वरे, ॾाहो चतुर थी वक़्तु इहो थी, ॾाहो चतुर थी वक़्तु इहो थी, केरु जिए या मरे। अचुब पेर भरे तुंहिंजो तो भाग वरे। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण साईं, जय झूलेलाल। ॾाढी सुठी प्रार्थना हुई। ही पहिरियों भेरो ॿुधी आहे मूं, तव्हां पाण लिखी आहे या कंहिंजी लिखियल आहे? पढ़ी करे मूं तव्हांखे ॿुधाई आहे। हा हा बराबर बराबर सही आहे। थैंक यू। किताब आहे जी जी अच्छा वाह साईं वाह, वाह साईं वाह। इनमें भजन गीत प्रार्थनाऊं आहिनि। अच्छा अच्छा ॾाढो सुठो। अच्छा दादा, हाणे असांजो जेको अॼु जो एजेंडा आहे उन में हू जेके सुवाल जवाब ऐं थोरा असां लिखियासीं पहाका वग़ैरह, त उहो स्क्रीन मां शेयर करियां थो ऐं पोइ शेयर द स्क्रीन। हिकु मिनट। ऐं सिंधी लेसन। अच्छा ही आहे, ही ॾिसणु अचे थो सभिनि खे? पढ़णु अचे थो या वधो कयां? जी जी अचे थो। जिन लॻभॻि सभिनी वटि आहे इहो। हा वरी थोरो मां वॾो करे छॾियां। जी हा हाणे पहिरीं ॻाल्हि त असांजा जेके बि हींअर मौजूदु आहिनि साथी, उन्हनि मां चइनि ॼणनि त जेको आहे सो वरितो हिसो। हा पर सभिनी न वरितो आहे। ऐं मां सभिनि खे वेनिती कंदुसि त तव्हीं बि करियो, ॿियनि खे बि थोरो हिमथायो त हिननि जा जवाब जेके आहिनि से ॾियणु शुरू करियो त ॾाढो सुठो थींदो। दादा तव्हीं शुरू करियो। सभिनी भाउरनि खे जय झूलेलाल। मुंहिंजी सभिनी खे हिकु निमाणी वेनिती आहे त जेको इहो असां तव्हां खां पुछूं था, यानी हिकु क़िस्म जी हिकु परीक्षा ई आहे सम्झो, ऐं तव्हां कोशिशि करे उन जा जेके जवाब आहिनि उहे ज़रूरु ॾियण जी कोशिशि करियो, छो त कोशिशि कंदा तॾहिं ई तव्हां सिखंदा। तंहिं करे कोशिशि करणु ज़रूरी आहे। हिन में 5 जेके आहिनि लफ़्ज़ अंग्रेजीअ जा आहिनि जिन जी सिंधीअ में माना ॿुधाइणी आहे ऐं जुमिले में कमु आणणी आहे। त पहिरियों आहे अलिमनी। अलिमनी यानी एवज़ो, मुआवज़ो, हिकु क़िस्म जी पघार।
पर हकीकत में इन जो असली मतलब आ जुदा थियल ज़ाल लाइ खाधो कपड़ो वगैरह जो खर्च ॾियणु। जॾहिं कोई माण्हू पंहिंजे घरवारीअ खे छॾे ॾींदो आहे त उन जे गुज़रान जे लाइ जेको पैसो ॾिबो आहे उनखे चइबो आहे अलीमनी। जेकॾहिं तव्हां ज़ाल छॾियो था त तव्हांखे उन जो मुआवज़ो ॾियणो पवंदो, एवज़ो ॾियणो पवंदो। ॿियो लफ़्ज़ आहे अली। अली माना हयात, जीअरो, ज़िंदा। मां तव्हांजे साम्हूं जीअरो जाॻंदो वेठो आहियां। जुमिले में कमाणो आहे। ईअं तव्हां कहिड़े बि नमूने जुमिले में कमाणे सघो था। जेको जीवित आहे, जीअरो आहे, माना अली। टियों लफ़्ज़ आहे एलर्जी। हाणे एलर्जी माना उबितो असर। काई शइ हुजे उन जो असांजे सिहत ते उबितो असर पवे। ॿियो अखर आहे रद्द अमल। साइंस जो अखर आहे इहो रद्द अमल, यानी जेका शइ असीं खाऊं था उन जो असांजे शरीर ते कहिड़ो प्रभाव या असर थिए थो उहो। ॿियो अखर आहे हिसासत, माना अहसास थियणु। काई शइ खाऊं था उहा असांजे शरीर ते जेकॾहिं ग़लति असर करे थी, असांखे अहसास उहो थिए थो पियो, उनखे चइबो आहे इहो एलर्जी। सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे त का शइ खाइण सां कंहिं कंहिं माण्हूअ खे एलर्जी यानी हिसासत थींदी आहे। इन खां पोइ आहे चौथों लफ़्ज़ अलोकेट। अलोकेट माना मुक़रर करणु या विरहाइणु या धार धार करे रखणु या धार करणु। अक्सर करे असां बाज़ार वञी करे कोई सौदो वठी ईंदा आहियूं या भाॼियूं वठी ईंदा आहियूं त पोइ असां उहे धार धार करे रखंदा आहियूं। यानी मुक़रर करणु, धार करे रखणु या धार धार करणु, उनखे चइबो आहे अलोकेट। पंजो आहे अलाउ। इन जो मतिलबु आहे इजाज़त। टू अलाउ यानी इजाज़त ॾियणु, मंज़ूरी ॾियणु, मोकल ॾियणु या क़बूल करणु। असांजे ग्रुप में फोटो ऐं वीडियो विझण जी इजाज़त कोन आहे या इजाज़त आहे, कुझु बि जुमिलो असां चई सघूं था। इहे 5 अंग्रेज़ीअ जा लफ़्ज़ आहिनि जिन जी माना सिंधीअ में मूं ॿुधाई। अॻिते वधूं कि न? पुछूं भाई कुझु कंहिंखे सवाल हुजे या पुछणो आहे, चवणो आहे? हलो साईं अॻियां हलो। हा अच्छा हिकु मिंट प्रकाश भाई तव्हां हथ मथे कयो। हरिओम चंदवानी जी, कुझु सिटूं मूं बि ठाहियूं आहिनि जो मां हिते पढ़णु चाहींदुसि, तव्हां मूंखे ॿुधाइजो सही लिखियूं आहिनि या न। जे पहिरियों लफ़्ज़ अलीमोनी आहे, जंहिंजो मूंखे जेको लफ़्ज़ सिंधी में मिलिया आहिनि से पघार ऐं काबीनो। तलाक ॾियण खां पोइ कानूननि जेको पैसो तलाकशुदा ज़ाल या मुड़ुस खे ॾियणो पवंदो आहे उनखे एलिमोनी या काबीनो चवंदा आहिनि। छा इहो सही आहे? बिल्कुलु सही आहे। मूं बि ईअं ई ॿुधायो न। हा न, जेके मूं लिखिया आहिनि मां तव्हां ॿुधायो लिखिया आहे। ॿियो जीअं मूं लिखियो आहे एलोकेट जो, उनजो जेको मूंखे मिलियो सिंधी तर्जुमो धार करे रखणु या विरछणु। गरीबनि जी माली हालत सुधारण लाइ घणेई सरकारी स्कीम्स हेठां काफ़ी पैसो सरकार धार करे रखंदी आहे। बिल्कुलु सही आहे। ऐं अलाओ जेको 5 आहे मोकल ॾियणु। लॉकडाउन वक़्तु केतिरनि सरकारी ऐं गैर सरकारी कंपनियुनि पंहिंजे अमले खे पंहिंजनि घरनि मां कमु करण जी मोकल ॾिनी हुई। बराबरि आहे, मोकल ॾिनी, मंजूरी ॾिनी, इजाज़त ॾिनी। हाँ, पर मूंखे विश्वास कोन हो कि मूं सही लिखियो आहे न, त मूं इन करे बिल्कुलु सही आहे। हाँ ठीक, वेरी गुड साईं प्रकाश भाई, थैंक यू सो मच। थैंक यू जी साईं। हाणे अचो दादा त इन खां पोइ आहिनि अपोजिट वर्ड्स यानी ज़िद। पहिरियों आहे आशा।
इन जो ज़िद आहे निराशा। हाणे आस निराशाई ऐं आशा निराशा। ॿियो आहे अशराफ, इन जो ज़िद आहे कमीनो। हर कंहिं लफ़्ज़ जो ज़िद अलॻि अलॻि हूंदो आहे। साॻीअ माना वारा लफ़्ज़ हुजनि त बि उन्हनि जा ज़िद अलॻि अलॻि हूंदा आहिनि। जे सुर्ग आहे त उन जो ज़िद नर्ग थींदो। असां बहशत चऊं त न लंदो। बहशत जो ज़िद आहे दोज़ख। हर कंहिं लफ़्ज़ जो ज़िद अलॻि अलॻि हूंदो आहे। त हिते आहे अशराफ कमीनो। टियों आहे असली नकुली। इकरार इनकार। आगाटो हाणोको। आगाटो माना अॻे ज़माने जो, हाणोको माना नए ज़माने जो। इहे आहिनि पंज ज़िद। बराबर। इन खां पोइ आहे सिनोनिम्स यानी साॻीअ माना वारा लफ़्ज़। असांजी सिंधी जेका आहे, दादाजन ॿुधायो हुयो त शाहकार ॿोली आहे। हिक हिक लफ़्ज़ जूं अनेक अनेक मानाऊं आहिनि। त असां वधि में वधि माना ॾियण जी कोशिशि करियूं। ॾिसो, पहिरियों अखर आहे इरादो। इरादो यानी मक़सद, वीचार, ख़्याल। जे जुमिले में कमु आणियूं त मां तव्हांजे दुकान ते अचण जो इरादो रखियो आहे। मुंहिंजो तव्हांजे दुकान ते अचण जो इरादो आहे, घर में न अचणो आहे। ॿियो आहे, हाणे जुमिलो जॾहिं ॿुधाइजे त जेको मुख्य पहिरियों पहिरियों लफ़्ज़ ॾिनो वियो आहे उहो ई कमु आणिबो आहे, इस्तेमालु कबो आहे। उनजी माना कमु न आणिबी आहे। माना वारा लफ़्ज़ अनेक थी सघनि था। जेको जुमिलो असांखे ॿुधाइणो आहे उहो उन लफ़्ज़ जो ई ॿुधाइणो आहे। ॿियो आहे अलभ। अलभ यानी दुर्लभ, कीमती, महांगो। हाणे नीलम मणियो हिकु अलभ वस्तु आहे, अलभ शइ आहे या ज़ेवर आहे, मणियो आहे चई सघिजे थो। टियों आहे उमेद या उम्मीद। के ईअं बि चवंदा आहिनि, उहो बि सही आहे, उमेद या उम्मीद। उम्मीद माना ख्वाहिश, चाहना, इच्छा, चाह, घुर, मर्जी। इनखे केतिरनि ई साॻीअ माना वारा लफ़्ज़नि में ॿुधाए सघिजे थो। सभिनी जूं उम्मीदूं परमात्मा में हूंदियूं आहिनि या सभिनी जूं उम्मीदूं परमात्मा पूरियूं कंदो आहे। चौथों आहे इंतज़ार। इंतज़ार यानी तरसण, सब्र करण, सीड़जण, बीहण। हाणे जुमिले में कमु आणो आहे त हर हिकु माण्हू मौक़े जो इंतज़ार कंदो आहे। लॻभॻि मौक़ो सभिनी खे मिलंदो आहे ऐं हर को माण्हू मौक़े जो। साईं म्यूट थी वियो तव्हांजो। जी। पंजो आहे आसीस। आसीस जंहिंखे चइबो आशीर्वाद, दुआ, महर, दया, बाज, रहम। केतिरा ई लफ़्ज़ आहिनि साॻिए माना वारा। तव्हां सभु आसीस करियो त मां हिन कम में सफल थियां। जुमिले में कमु आणे सघिजे थो अहिड़े नमूने। इहे साॻिए माना वारा लफ़्ज़ हुया। तव्हां मां कंहिंखे बि कुझु पुछणो वग़ैरह हुजे तव्हां पुछी सघो था। प्रकाश भाई तव्हां हथ खयो आहे। प्रकाश भाई तव्हां पाण खे अनम्यूट करियो। पुछणो आहे कुझु या चवणो अथव? जय झूलेलाल। मां पुछणु चाहींदमि कि अलभ जो मतिलबु ईअं त न थी सघंदो जेको लभजे न, ईअं टाइप जो त न थी सघंदो अलभ? हेलो, अलभ जो मतिलबु आहे दुर्लभ या काई कीमती। हक़ीक़त में मतिलबु ईअं ई आहे त जेको
सहूलियत सां जल्द ई लभजे कोन, गुम न, गुम थियण ऐं लभजण उहे ॿ अलॻि ॻाल्हियूं आहिनि। अलॻ मतलब जेको मुश्किल मिले वो उनखे भी चई तो सघजे न, अलभ दुर्लभ। अच्छा, ऐं जेका शइ दुर्लभ हूंदी आ अक्सर करे उहा महांगी हूंदी आ। अच्छा दादा, अचो हाणे इस्तिलाह ते। इस्तिलाह, इडिम्स यानी इस्तिलाह, जंहिंखे हिंदीअ में मुहावरा चइबो आ। इस्तिलाह हमेशह उन्हनि जी माना ॾेई करे जुमिले में कमाइणो पवंदो आ। पहिरियों इस्तिलाह आ बाज़ारियूं कशण। बाज़ारियूं कशण माना अजायो बाज़ार में घुमण, जंहिंखे ख़रीद करणो न हुजे ऐं अजायो पियो बाज़ार में घुमे हेॾां होॾां, उनखे चइबो आहे बाज़ारियूं कशण। इंग्लिश में चऊं तो विंडो शॉपिंग। हा, विंडो शॉपिंग यानी सिर्फ़ हेॾा खां होॾे घुमणो आहे पर ख़रीद कुझु करणो कोन्हे। पोइ साईं वेंदा आहिनि न माण्हू मॉल में वेंदा आहिनि एसी जी हवा खाइण। सही आहे। हिनखे ख़रीद करणो कुझु कोन्हे, फ़क़ति बाज़ारियूं कशणियूं आहिनि। माना जंहिं माण्हू खे ख़रीद कुझु न करणो आहे ऐं फ़क़ति टाइम उते हुनखे पास करणो आहे, त अहिड़े इंसान लाइ इहो जुमिलो चई सघिजे थो त हिनखे ख़रीद न करणी आहे, फ़क़ति बाज़ारियूं कशणियूं आहिनि, वक़्तु विञाइणो आहे अजायो। ॿियों आहे पेट खे पटी ॿधणु। हक़ीक़त में पटी हिकु न, असांजो जेको इस्तिलाह आहे उहा पेट खे पटियूं ॿधणु यानी बुखूं कढणु या बुख कढणु। चवंदा मूंखे हिकिड़ी, सॉरी टू इंटरप्ट यू, ही जेको मां लिखां थो मूंखे ॾाढो शक पवंदो आहे त मुंहिंजूं मात्राऊं सही आहिनि या न। हाणे हिते कच्छ ण लिखियल आहे, हिते ण लिखियल आहे, णो हुअणु खपे न। णो हुअणु खपे। असांजा जेके बि अखर आहिनि, ॻाइण, पुछण, ॿुधण, त पुठियां पेश हूंदो आहे णो खे, त उहो न काई ॻाल्हि। हा न, मूंखे त सिखणु खपे साईं। जेके ॻाल्हियूं आहिनि से विसरी वयूं आहिनि मूंखे लॻे थो। स्कूल में त सिंधी जे पेपर में पास थियासीं, मात्राउनि में ग़लती कोन हुई। पेश ईंदो पहिरियों। जी जी जी। हा, त पेट खे पटियूं ॿधणु यानी बुख कढणु या बुखूं कढणु। पुट खे पालण लाइ ग़रीब माता पेट खे पटियूं ॿधंदी हुई, मतलब बुखूं कढी करे बि पंहिंजे पुट खे पालींदी हुई, उनखे पढ़ाईंदी हुई। टियों आहे आंगूठो ॾेखारणु या हिनखे चइबो आहे आंगूठो ॾियणु, माना ॾियण खां इनकार करणु, न ॾियणु। मां हिन खां या मूं हिन खां वरतल पैसा घुरिया पर हिन आंगूठो ॾेखारियो। हाणे अॼुकल्ह जे ज़माने में आंगूठो ॾेखारणु माना एप्रिशिएट करणु। हा साईं, फेसबुक ते ऐं जी जी व्हाट्सएप ते ॾिसंदव त आंगूठो ॾेखारणु माना हिकु ॿी निशानी आहे, पर हक़ीक़त में सिंधी में जेको इस्तिलाह आहे आंगूठो ॾेखारणु माना इनकार करणु, ॾियण खां इनकार करणु, ख़ासि करे ओधर ते वरतल पैसा। मुंहिंजे हिसाब सां इहो सुठो थींदो त हिन खां पोइ असांखे केरु व्हाट्सएप ते आंगूठो ॾेखारे त उन खां पुछूं भई सिंधीअ में आहे की न अंग्रेजीअ में आहे। ओके साईं, सिंधी ऐं अंग्रेजीअ जे बारे में हिकु जोक आहे, पछाड़ी में तव्हांखे ॿुधाईंदुसि मां। भले, हाज़ुर हाज़ुर साईं। इहो थोरो खिल मस्ती हुअणु खपे असांजे हिन सेशन में। रेलवे स्टेशन ते लिखियल हुयो, अंग्रेजी में लिखियल हुयो भाई जेकॾहिं कोई फिटी कंदो त उनखे 500 रुपया दंड, ऐं जेकॾहिं ऐं हिंदीअ में लिखियल हुयो 250 रुपया दंड। अच्छा, त हाणे माण्हू वीचार कंदो इहो अंग्रेजीअ में थुक फिटी कई अथई की न हिंदीअ में। सही ॻाल्हि आहे।
ठीक है, अगते था वधूं पिया। चौथो आ आखिरी साव खणण। इनके ये भी चइबो आ पछाड़ीअ वारो साव खणण, यानी गुज़ारे वञण। वॾीअ बीमारीअ खां पोइ सेठ अस्पताल में पछाड़ीअ वारो साव खयो या आखिरी साव खयो, गुज़ारे वियो। पंजो आ अकुल जो अंधो, यानी मूर्ख इंसान। अकुल जो अंधो यानी मूर्ख इंसान। बेअकुल हुअण, जंहिं वण ते माण्हू बीठो आहे जेकॾहिं उहा टारी कटींदो त अहिड़ो इंसान अकुल जो अंधो ई हूंदो। इहे इन इस्तिलाह जेके कम आणे करे जुमिले में कम आंदा विया, माना ॿुधाए करे जुमिले में कम आंदा विया। कुछ भी तव्हांखे पुछणो हुजे त ज़रूर पुछी सघो था। जी, कंहिंखे कुछ पुछणो आहे? न साईं, हलो अॻियां। हाँ, ठीक आहे। इस्तिलाह माना ॿुधाए करे जुमिले में कम आणिबा आहिनि ऐं पहाका चवणियूं वर्जिसियूं जेके आहिनि उन्हनि जी माना ॿुधाइबी आहे, सम्झाइणी ॿुधाइबी आहे। हाणे हिते असांखे 6 पहाका ॾिनल आहिनि, जिन मां पहिरियों आहे वक़्त जो फेरो दाल मां सीरो, यानी इनखे ॿिए नमूने चवंदा आहिनि बखत ॾे भेरो त दाल मां थिए सीरो। हिंदीअ में तव्हां सभिनी खे ख़बर आहे, अल्लाह मेहरबान तो गधा पहलवान। मतलब त जेकॾहिं असांजो नसीब ज़ोर हूंदो त थोरी बि मेहनत कंदासीं त असांखे तमामु घणो लाभ प्राप्त थींदो। तॾहिं उनखे चइबो आहे त वक़्त जो फेरो दाल मां थिए सीरो। सॉरी। ॿियो आहे वार त फणी न त कूड़ाए खणी, या चइबो आहे धण त धणी न त विकिणो खणी। बिल्कुलु। जेका बि शइ असां वटि हुजे उनजी चङीअ तरह संभाल करणु खपे, न त उहा शइ रखिजे ई कोन। पोइ उहे असांजे शरीर जा वार हुजनि या के धण हुजे, यानी ॿकरियूं रिढूं वग़ैरह हुजनि, यानी धण त धणी। जेकॾहिं असां वटि ॿकरियूं आहिनि त उनजी रखवारी करण लाइ उनजो धणी, उनजो मालिक बि हुअणु खपे, न त विकिणी छॾिजनि। इन खां पोइ आहे टियों, वात में माखी, वात में माखी दिल में काती, या मुख में राम बगल में छुरी, या चवंदा आहिनि हथ में माला अंदर में भाला। बिल्कुलु। के माण्हू मुख सां मिठो मिठो ॻाल्हाईंदा आहिनि पर पोइ धोखेबाज़ी करण में देर न कंदा आहिनि। ॾिसण जा उहे संत महात्मा हूंदा आहिनि पर अंदर जा उहे शैतान हूंदा आहिनि। मुख में मौसा अंदर में इब्लिस, उर्दूअ में या कहावत है सिंधीअ में, मुख में मूसा अंदर में इब्लिस। ॿाहिरां ॾिसण जा संत अंदर में कंत, शैतान। के माण्हू ॾिसण में सादा सूदा संत दरवेश लॻंदा आहिनि पर उन्हनि जो वहिंवार शैताननि जहिड़ो हूंदो आहे। उन खां पोइ आहे चौथों, वात आहे अधु तबीब। तबीब यानी हकीम, डॉक्टर। बीमार माण्हूअ सां मिठो मिठो ॻाल्हाइण सां, उनखे आथत ॾियण सां, उनखे दिलदारी ॾियण सां उनजो अधु मर्ज़, अधु बीमारी दूर थी वेंदी आहे। तंहिं करे चवंदा आहिनि असांजी ज़बान, असांजो मुख अधु डॉक्टर आहे, अधु तबीब आहे। इन खां पोइ आहे पंजो, पंजो आहे वठण महिल शाह, ॾियण महिल ॾेवालो, या चवंदा आहिनि वठण महिल मिमणो, घुरण महिल शींहुं। ओधर वठण महिल जेकॾहिं कोई पाण खे सेठ सॾाइण जो नाटक करे ऐं ॾियण जो नालो ई न ॾे त अहिड़े माण्हूअ जे लाइ चइबो आहे त हू हेठां ई वठी करे न्याज़ निवड़त सां ओधर वठी करे मोटाइण वक़्तु जेकॾहिं इनकार कंदो आहे त उन जे लाइ इहो पहाको कमु ईंदो आहे।
हाणे आख़िरी आहे शहों, आख़िरी शहों, वाईअ में वर घणा। हक़ीक़त में इहा सिट आहे, ॾकु उन्हनि जे ॾांव खां जिन जे वाईअ में वर घणा। चवणी पहाको सॼो ई आहे, ॾकु उन्हनि जे ॾांव खां जिन जे वाईअ में वर घणा। जेको माण्हू हिक ॻाल्हि ते कॾहिं बि कोन बीहंदो आहे, बार बार पंहिंजी ज़बान बदिलाईंदो आहे, अहिड़े माण्हूअ खां हमेशह पासो कजे, उन खां ॾकी करे हलिजे, छाकाणि त उहो पंहिंजे ज़बान ते, पंहिंजे ॻाल्हि ते कॾहिं बि बीहंदो कोन्हे। त तंहिंजे करे चइबो आहे त वाईअ में वर घणा, वकड़ घणा, ॾकु उन्हनि जे ॾांव खां जिन जे वाईअ में वर घणा। बिल्कुलु इन जी सम्झाणी मुंहिंजे सम्झ मूजिबि मां तव्हांखे ॾिनी आहे। अञा बि कंहिंखे कुझु पुछणो हुजे त बिलाशक पुछी सघे थो। हा ज़रूरु आहे। असांखे इहा बिल्कुलु ॼाण आहे त असां सां असांजा दादा लक्ष्मणदास चंदवाणी बि आहिनि, ऐं उन्हनि जी त जीअं दादा मुरलीधर खे एतिरो ज्ञान आहे, दादा लक्ष्मणदास त PhD कई आहे इन्हनि ॻाल्हियुनि में। त दादा तव्हांखे कुझु चवणो हुजे चंदवाणी साहिबु त ॿुधाइजो। दादा पहिरीं त करेक्शन कयां, मां PhD पहाकनि में न कई आहे, मुंहिंजी MPhil पहाकनि ते थियल आहे। अच्छा, वेरी गुड, अच्छा वेरी गुड। ट्रेवल ऑफ सफ़रनामा आहे जी। ऐं ॿी ॻाल्हि घणो कुझु करेक्शन जो कुझु कोन्हे, मां हरभरू कुझु हरभरू टाइम वधायां। दादा जेको ॿुधायो काफ़ी सुठे नमूने ॿुधायूं ऐं सही जी। बाक़ी हाणे उचार जेके आहिनि उहे थोरा घणा हेॾे होॾे सभिनी खां थींदा आहिनि, मां हुन लाइ न कुझु। बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही आहे। त हाणे दादा हिकिड़ो जेको असां वटि का छा चवंदा आहियूं हिकिड़ी फ्री वर्स हुई जंहिंखे चइजे, मां उहा ॻोल्हियां थो, हीअ। अच्छा, हिनखे मूं नालो ॾिनो पर्ल्स ऑफ विज़डम, इन करे जो हिन में कुझु ॻाल्हियूं चयल आहिनि जेके सिखण जहिड़ियूं आहिनि, ॿुधण जहिड़ियूं आहिनि, जंहिंमां ॿुधी सिखी सघूं था। कोन वॾा चवंदा जेके ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा हुआ, त मूंखे ॿियो को नालो सम्झ में कोन आयो, इन करे मूं लिखियो पर्ल्स ऑफ विज़डम। हाणे हिन में अखर आहिनि अहिड़ा जेके मूंखे त ख़बर कोन आहिनि, मूंखे लॻे थो चङनि भलनि खे ख़बर कोन हूंदा। त इन करे मूं रिक्वेस्ट कई चंदवाणी साहब खे त जे तव्हां कुझु असांखे हिन जे बारे में ॿुधाए सघो। हाणे हिन जो ऑडियो बि आहे पर उहो ॾाढो तकिड़ो आहे, इन करे असीं पढ़ंदासीं ऐं हिन जी माना सम्झंदासीं। त हिन में हिकिड़ो पहिरियों आहे दादा, चङो नाहे। चङो नाहे उन में लिखियल आहे त ओटड़ ॿार चेल ते बार, अछो वार चङो नाहे। हाणे ओटड़ ॿार छा थींदो आहे? तव्हां दादा म्यूट में आहियो। हा, मूं ओटड़ लफ़्ज़ मूं बि न ॿुधो आहे। छा थींदो आहे कॾहिं कॾहिं पोइट्रीअ में के अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके ॿुधल न हूंदा आहिनि, पर उन्हनि जो सार जेको हूंदो आहे उहो माना सम्झ में अची वेंदी आहे, यानी घटि वधि मतिलबु ईअं आहे। पहिरीं ॻाल्हि तव्हां जेको मथां पर्ल्स ऑफ विज़डम, उहो सिंधीअ जे हिसाब सां सही आहे। हक़ीक़त में इन शइ खे सिंधीअ में चइबो आहे ॿ गुण जा ॿोल। ॿ गुण जा ॿोल, ॿ गुण, ठीकु आहे। ॿ माना घणा, गुण यानी वधीक गुणनि वारो। ऐं इन्हनि ॿ गुणनि जा ॿोल में घणो करे सिखियाऊं हूंदियूं आहिनि, नसीहतूं हूंदियूं आहिनि, ऐं उन ख़राब पासे यानी ख़राब बि कुझु जेके ॻाल्हियूं आहिनि त उहे ॿुधाई वेंदियूं आहिनि, भई हीअ शयूं ख़राबु आहिनि। बराबरि। हा, जीअं साईं जेको ॿियो आहे न, एतबार न कजे, हेठि हिकिड़ो आहे एतबार न कजे, त उहो अहिड़ो आहे जेको चए थो इन्हनि ॻाल्हियुनि ते एतबार न कजे, माना उहे ख़राब ॻाल्हियूं आहिनि। बिल्कुलु सही आहे। इनखे सिंधीअ में माणिक मोती बि चवंदा आहिनि। अच्छा, वेरी गुड, थैंक यू साईं। अञा बि सुखुन बि चइबो आहे। जी साईं। अञा अल्टरनेटिव लफ़्ज़ सियाणनि जा सुखुन बि आहे। सियाणनि जा सुखुन, पर एग्ज़ैक्ट जेको लफ़्ज़, हा बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। अच्छा, इहो असांजे लोक साहित्य जो हिसो आहे बाक़ाइदा। अच्छा अच्छा। तव्हां जेके इहे ॿ टे लिखिया आहिनि, मूं वटि बि आहिनि कुझु। जी जी। भली तव्हां जे माण्हुनि जे पढ़िया हुजनि, वेठो आहे त वधीक सुठो।
ऐं जे न पढ़िया अथऊं त उन सवाइ जेकॾहिं तव्हां कुझु ॿुधण जो शौक़ु हुजे त ॿ चारि ॿिया ॿुधायां। हाँ भले भले दादा ॿुधायो। मूंखे ख़ाली इहो त ही ॿ टे अखर आहिनि जिन जी माना थोड़ी हाईलाइट कनि, जीअं पढ़ाइण। पढ़ाइण जो मतिलबु आहे खुशामद कयो। अच्छा, खुशामद। पढ़ाइण। ऐं ही जेको अखर आहे पिरी, हाणे हिन जो ही पढ़ण जो आहे त पिरीअ में ज़ुकाम या पीरीअ में ज़ुकाम? पीरी पीरी बुढ़ापो त पीरी पूरो। हा उहो ई मूंखे ईअं लॻो आहे। बराबरि। त ही हिकिड़ो भेरो मां पढ़ी थो वञा, जेके पढ़िया न हुजनि, त ओटड़ ॿार चेल ते ॿार अछो वार चङो न आहे, पैसे जो फुटको निंड जो झटको ॻरो पटको, कंजूस सेठ वॾो पेट सूफ़ीअ लाइ सिगरेट बि चङो न आहे, पाण खे पढ़ाइण घणो ॻाल्हाइण मुड़ुस खे आज़माइण बि चङो न आहे, कचो धागो धनार निभागो औरत लाइ उजागो बि चङो न आहे, अणॼाण हजाम कूड़ो अंजाम पीरीअ में ज़ुकाम बि चङो न आहे। हाणे ॻाल्हियूं साईं ॾिसो एतिरियूं सिंपल आहिनि, पर इन्हनि जी मीनिंग ॾाढी डीप आहे। सिख जेका ॾिनल आहे ॾाढी सुठी आहे। तव्हांजो दादा ऑडियो क्लियर कोन्हे, मूंखे लॻे थो या त कनेक्शन बराबरि न आहे या शायदि तव्हांजो जेको स्पीकर आहे इनखे कढी ऐं रिकनेक्ट करियोसि। तव्हांजी स्क्रीन बि फ्रीज थी वई आहे। हाँ हाणे बराबरि आहे, हाणे बराबरि। ओके ठीकु आहे जी दादा। त इहे तमामु सिधा साधा माण्हू हूंदा आहिनि जिन जूं जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उन्हनि में हिकदमि सादगी हूंदी आहे पर सच्चाई हूंदी आहे। जी जी अहिड़ो कुझु जी ॿियो तव्हां पढ़ो भली जेको तव्हां चओ था ॿियो तव्हां वटि आहे। हा हा अच्छा साक्षी तव्हांखे कुझु पुछिणो आहे? हाँ जी मूंखे 2 सवाल आहिनि, अगरि थोरो लॻभॻि मुंहिंजे पंहिंजे लाइ आहिनि, मूंखे खपे हिन जो जवाब, अगरि इजाज़त ॾियो त मां पुछां। पाण हिन सां कनेक्टेड आहे, न त पोइ आख़िर में पुछो। न पहाको आहे हिकिड़ो की करे केर भरे केर, हिन जो सिमिलर हिकिड़ो पहाको मूंखे खपंदो हुयो। अच्छा ॿियो हिकिड़ो ओड़ो साॻे माना वारो पहाको। हालां हीअं ॾिसो ध्यान में अचे थो त जंहिंखे ध्यान में अचे ॿुधाइजो। साईं छा हींअर रिकॉल नथो थिए पोइ अहिड़ो। हा अटो खाधो कुए मार पई गाबे ते, उन जो इहो मतिलबु साॻियो आहे। जी बराबरि। हा बराबरि बिल्कुलु सही आहे, बराबरि बिल्कुलु सही। अगरि हा ॿुधायो। अटो खाधो कुए ऐं मार पई गाबे ते माना करे हिकिड़ो कमु करे हिकिड़ो मार खायो भरे वरी ॿियो। हिकिड़ो सवाल हुयो, भले हिन महिल तव्हांखे ठीकु लॻेव या केॾी महिल बि, त हिकिड़ी सिंधी लोक कहाणी आहे जेका पंजाबी लोक कहाणी सां मतिलबु मैच खाईंदी आहे, जीअं हीर रांझा, उहा कहिड़ी कहाणी आहे? जीअं उमर मारूई या फिर ॿियो कोई लीला चनेसर, या कहिड़ी कहाणी आहे जेके पंजाबी जेके हीर रांझा वग़ैरह सां मैच खाईंदी हुजे? उहा सुहिणी मेहार आहे, सुहिणी मेवाल पंजाबीअ में आहे ऐं सिंधीअ में सुहिणी महिवाल। त असांजे सिंधी में उहो केरु आहिनि किरदार? सुहिणी मेहार आहे। सुहिणी महिवाल। हाँ मेहार सिंधी में मेहार चइबो आहे, मेहार सिंधीअ में चइबो आहे सुहिणी मेहार। अच्छा मेहार छोकिरे जो नालो आहे, सुहिणी छोकिरी जो? हाँ सुहिणी माना सुहिणी। जी महिरबानी। अच्छा दादा हाणे ॿियो आहे जेको उनवान हिन जो मूं ॾिनो आहे, एतबार न कजे। भई हिकु नाली बंदूक ते पराई संदूक ते कूड़े ऐं कंजूस ते एतबार न कजे, वापदा जी बिजली ते। हाणे वापदा मूं इहो पतो कयो। हाणे मां इहो ॿुधायां थो तव्हांखे। जी 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 हाज़िर हाज़िर। वापदा शॉर्ट फॉर्म आहे एक्चुअली, सिंध में वापदा बिजली जी कंपनीअ जो नालो आहे। जीअं असां वटि महाराष्ट्र में MSEB आहे जी,
महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड जेको आहे जी जी तीअं वापदा सिंध में बिजली कंपनीअ जो उहो शॉर्टकट आहे, उनजो वापदा लफ़्ज़। बिल्कुलु। असांजे ग्रुप में असांजी हिकिड़ी भेण आहे नादिया मसंद, जेका तमामु मुंहिंजे हिसाब सां त काफ़ी भाई पॉपुलर ऐं काफ़ी एक्टिव आहे, कविताऊं ऐं गीत लिखंदी आहे। त उन खां मूं पुछियो, उन्हनि बि इहो ई ॿुधायो। ऐं काफ़ी हाणे जीअं ओटड़ मूंखे यादि अचे थो जेतिरो, त नादिया भेण चयो ओटड़ माना भाई उघाड़ो ॿार जंहिंखे कपिड़ा न पियल हुजनि। ओके। हा, त इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके मां त हाणे सभिनि सां शेयर कंदो आहियां, त पुछंदो पियो आहियां सभिनि खां, त इहो मूं चयो ॿुधायां। जी जी। कॾहिं छा थो थिए उच्चार सही नथो अचे या कुझु स्पेलिंग मिस्टेक आहे त पोइ सम्झ में न ईंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हां हींअर जंहिं महिल नालो खयो या भेण तव्हां नालो खयो जंहिंजो नादिया, हा जी हा, हींअर जुड़ियल आहे असां न अॼु कोन्हे जुड़ियल। ओके। इन मूंसां कुझु ॾींहं अॻु MA जे एडमिशन लाइ ॻाल्हायो। अच्छा अच्छा, हा हा, फोन ते ॻाल्हायो। हींअर विच में कुझु किताब लिखियो हुओ, इन करे काफ़ी बिज़ी हुआ। हा, मां पुछंदोसांनि जे वरी नेक्स्ट टाइम अची सघनि त ॾाढो सुठो। मूं त एक्चुअली रिक्वेस्ट कई आहे नादिया भेण खे त भई अची असांखे कुझु पंहिंजी कविता ॿुधायो, ॻाल्हायो, पर हाणे आहे थोरो सहूलियत जी ॻाल्हि। अच्छा, नेक्स्ट हो हिन में, पंहिंजी दिलि ते पराई चुल्हि ते बिजलीअ जे बिल ते एतबार न कजे, नाचूअ जे राग ते जेको नचे थो उन जो राग, ऐं माण्हूअ जे भाग ते ऐं घोड़े जी वाग ते एतबार। हाणे वाग माना जेका नाकेली थींदी आहे, जेको वागूं हूंदियूं आहिनि जेके घोड़े खे वाग, हा, वाग ते एतबार न कजे। त इहे हिकिड़ो। ऐं लास्ट में जेको आहे तोक भला, हाणे तोक जी मूंखे सम्झ में कोन्हे, तोक माना छा थींदो आहे? लफ़्ज़ आहे थोक, तोक न आहे। अच्छा, थोक आहे। हा, अच्छा अच्छा, ठीकु आहे, थोक मां इहो करेक्ट करे छॾींदुसि। त हिन में आहे कुंभार जो थोक जी माना आहे, ऐं थोक जी माना आहे का शइ। अच्छा अच्छा अच्छा, थोक। अच्छा, थोक त हिकिड़ो हुनखे बि चवंदा आहिनि न भई बल्क में वठिजे, थोक में वठिजे। हा, उहो हिंदी लफ़्ज़ आहे वरी। अच्छा, ओके। अच्छा, त ही हिन में आहे त कुंभार जो चक भलो, ज़ाल खे आहे हक़ भलो, दुश्मन खे आहे धक भलो, ऐं जंग में आहे अक भलो। हाणे अक छा थींदो आहे? अक हिकिड़ो ॿूटो थींदो आहे। हा हा, बराबरि। जेको ॿूटो तोड़ण सां खीर निकिरंदो आहे हुन मां, अछो अछो। बिल्कुलु। ऐं अक जी पूॼा बि थींदी आहे। असां वटि के ॾिण वार थींदा आहिनि जंहिंमें उहो अक जो ॿूटो खणी करे हुनजी पूॼा थींदा आहिनि। अच्छा अच्छा अच्छा, बराबरि। हा, ही अक ख़ासि करे हिन में जेके बयाबान जेके हूंदा आहिनि उते हूंदो आहे। हा, ऐं उहो हुनजो खीर ज़हरीलो थींदो आहे, कौड़ो हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तंहिंखां पोइ आहे, इहे चारई थोक भला, टका मिड़ई रोक भला, कुनो खीर हाणो भलो। हाणे इहो मूंखे सम्झ में कोन आयो। एक्चुअली कुनो खीर हारियो भलो थींदो। हारियो भलो हूंदो। अच्छा, मुंहिंजी ॿुधण जी ग़लती आहे। हारियो भलो, हथ वारो नाणो भलो, मोतीअ जो आहे दाणो भलो, महबूब जो आहे माणो भलो। माणो भलो, हा। महबूब जेको माणा करे, हा, माणा करे, नखरा करे, बराबरि आहे। इन सां रिलेटेड मां ॿ सिटूं ॿुधायां, बिल्कुलु सेम नमूने जी जी। हाणे उहो हीअं आहिनि, सॼण जी आहे सिक भली, खीर जी आहे तिक भली, मुंडरीअ जी आहे टिक भली, मर्द ॻाल्हि हिक भली, टका चारई रोक भला, इहे चारई थोक भला। हाणे इहो थोक सां कनेक्टिंग आहे। थोक सां कनेक्ट थी वियो, बराबरि। ऐं लास्ट में जेको आहे सो, इहे चारई थोक भला, आइए ॾिसो, टका मिड़ई रोक भला, अन्न जो कासो भलो। हा, कासो माना तमामु नंढी माप आहे। अच्छा, हा। ऐं सोन जो मासो भलो, उहा बि नंढी माप आहे। मासो माना तमामु भई तोलो पोइ हुन खां पोइ थींदा आहिनि, हुन खां पोइ घटि में घटि माप। हा, अच्छा। ऐं दोस्त जो आहे दिलासो भलो। ही मूंखे त ॾाढी इहा छा चवंदा आहिनि, हिकिड़ो तमामु इंट्रस्टिंग लॻी हुई, इन करे मूं लिखियो। ऐं इन करे ई मूं जेको आहे सो इहे सिंध में काफ़ी हलंदा आहिनि हाणे बि, अॼु ॾींहं ताईं। हा, ऐं उहो बि ख़ासि करे बहिराणियुनि में, ॻोठनि में इहे ॻाइण वारा सुघड़ जेके हूंदा आहिनि घणा ई मिलंदा आहिनि। अच्छा अच्छा, ॿियो हिकिड़ो अखर ॿुधो आहे दादा, टोटका। हा, उन जो मतिलबु छा आहे?
टोटको माने चर्चो। अच्छा, टोटको माने चर्चो। लतीफ़ो हिंदी, हाँ उर्दू लफ्ज़ लतीफ़ो। अच्छा नकुल। अच्छा, ओके, ठीक आहे। त हाणे दादा ही अॼु जो कि ॿियो मटीरियल मूं वटि आहे कोन, पर जे ॿिए कंहिंखे कुझु सुवाल हुजे, पुछणो हुजे, या कंहिंखे का सजेशन हुजे त प्लीज़ फील फ्री। असां वटि हिकिड़ा 5-10 मिंट आहिनि, जे खपे त यूज़ करे सघूं था, न त जे न त पोइ अॼु थोरो जल्दी बंदि कंदासीं। ठीक है। मूंखे हिकिड़ो क्वेश्चन आहे दादा, टोटका माना कोई नुस्खो भी उन जो मतलब थी तो सके ना? न वो टोटको माना नुस्खो न थींदो। ओके ओके। टोटके जी माना ही आहे चर्चो गबो। ओके ओके, लेकिन नकुल भी चइबो आहे, नकुल टोटके दादा मुरलीधर नकुल न चइबो। उनखे नकुल भी चइबो आहे सिंधीअ में। नकुल, नकुल पहिरियों, नकुल ॿियो, माना टोटको, जोक, जंहिंखे अंग्रेजी में जोक चइबो आहे, सिंधीअ में नकुल भी चइबो आहे। नकुल मूं त न ॿुधो आहे। हा अच्छा, ठीकु आहे, सुठो, ॾाढो एतिरो घणो सिखणु असांखे मिले थो। ॿिए कंहिंखे कुझु पुछणो आहे, चवणो आहे? हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट आहे सभिनी खे, जेका दादा मुरलीधर बि चई ऐं मां बि वार वार करियां थो, त पाण बि हिसो वठो ऑडियो टेप सां, ऑडियो रिकॉर्डिंग सां, ऐं ॿियनि खे बि थोरो उकसायो त सभु वठनि, टाइम कढो थोरो, त सभिनि खे सिंधी जेका आहे सा ॻाल्हाइण जी प्रैक्टिस भी थिए, ऐं असांजो जेको हिन ग्रुप जो फोकस आहे उहो असीं उनखे थोरो अचीव करे सघूं, उनखे अॻियां वधाए सघूं। त वॾी महिरबानी सभिनि जी। ऐं अवल ख़ैर दादा चंदवाणी प्रोफेसर साहब, तव्हांजो नेक्स्ट वीक असीं जेको नेक्स्ट टॉपिक आहे, मां तव्हां सां ॻाल्हायां थो ऑफलाइन, उहो वरी पोइ रखंदासीं। जी जी, ओके, थैंक यू वेरी मच। हरिओम, जय झूलेलाल। जय झूलेलाल।